सलाम अल्लाह जे मोटण जे लाइ यार भाउर अंसार सब शहीद कराए हाणे पाण तेरी मल कुर्बानी जे लाइ आयो साईं गदा हुसैन शाह मरहूम बि पढ़ंदो हो त पहिरियों पहिरियों पत्थर मुंहिंजे मौला हुसैन खे जंहिं सजदे वारी जाइ ते हयो आहे वो आहे ज़जर बिन कैस साईं पत्थर एड़ो यही मौला के मुझे जिगर में ताकत काने मजलूम छा कयो पांजी अबा सां अना खून के हिय साफ करे मां लफ्ज अॻियो थो पढ़ा अना मौला साफ करे बीठो न हो एड़ो गुर्ज हई जो मौला जो मथो चैन हिस्सन में तक़सीम थी वियो अल्लामा जाड़ा साहब असाबुल जमीन में लिखियो आ त पाक भेण दरवाजे ते भी ऐं हथ बधी चेती हिक मिनट अंदर हली मजलूम जेडी मल अंदर आयो न पाक शहन पांजी चादर मां पट्टी फाड़े मौला हुसैन जे मथे ते बधाई त मौला चे तो भेण अगु तक के पट्टियूं बधियूं कोन्हे चित हा भाव जेडी मल नानो जख्मी थींदो त अम्मा मुझे नाने के ये पट्टियूं बधंदी वो मुखे वसियत कई त पट्टियूं बधण सिखी वठ बता किथे जरूरत पए हाणे मां इन महवर ते 2 मिनटन जी तां के तकलीफ दींदुस हाणे इमाम हुसैन वरी मैदान में आयो ज़ियारत नाहिया में तहां जो 12हों इमाम को फरमाए त मुझो करबला जो न शहीद ते सलाम जेके जख्म एतरा हा जो हवा सोराखन मां गुजर करे वेंदी यो सलाम मुझो मालिक फरमाए दो मुझो करबला जो न शहीद ते सलाम जंहिंजूं सॼे पासे वारियूं पासेरियूं खबे पासे अची वयूं खबे पासे वारियूं पासेरियूं सॼे पासे अची वयूं हाणे मुझो मौला वसियत करण जो अंदर आयो न त ख़ैमे जे पुठे पासे ॾों अची बीठो ऐं लफ़्ज़ कीअं सलाम अलैका या अहल बैत नबुवा सैन सैयदा आवाज़ सुञातो दरवाज़े ते आई ॾिठई हुसैन कोन्हे वरी आवाज़ सलाम अलैका या अहल बैत नबुवा वरी बीबी ॾिठो नज़र शिमालन व यमीनन बीबी कान्हे ॾिसण में हुसैन कोन आयो कि भेण मां पुठे पासे ॾों बीठो आहियां जे मतलब पुठे पासे ॾों वियो त भाउ अंदर छो था अचो चवनि था कीअं अचां मतां मुंहिंजी सकीना ॾिसी न सघे तव्हां औलाद वारा आहियो मां लफ़्ज़ पढ़ी छॾियो एतिरे में साईं सकीना बरसां अचे बीठी पंहिंजे पाक पुफीअ खे चई मूंखे मथे कर त मां बाबे खे तसली ॾियां जेॾीमहिल साईं मथे कयो न नंढड़ा हथ ॿधी चई बाबा मां पक थी ॼाणां मां न मरंदमि तूं अंदर आ मौला अंदर आयो सहाबा जे यतीम बच्चन ते हथ रखे ये मक्कल जा लफ़्ज़ आहिनि पोइ वरी सिधो उते वियो जिते हज़रत सज्जाद बिस्तर बीमारी ते हो जनाब फातिमा बिनत हसन की थी पुट हिन खे जागा कि बाबा हज़रत अब्बास आयो ॾाढी चुमी हलियो वियो अकबर आयो हथ चुमी हलियो वियो कासिम आयो उहो बि गल चुमी हलियो वियो मौला फरमायो हे ॿिया हा मां ॿियो आहियां बस मां हिकु लफ़्ज़ जे लाइ महिनत कई आहे जेॾीमहिल पाक साईं जागायुसि न त इमाम हुन जो सर रखियो पंहिंजे कुल्हे ते बाबे के जो जख्मी ॾिठई न त पंहिंजे हरम खे चई बाक़िर जी अम्मा तलवार खणी दे ऐं चाचे गालीअ खे बि सॾ त मां शामिन खां पुछां मुंहिंजे बाबे जो ही हाल कयो इमाम अलैहिस्सलाम पंहिंजी पग लाहे सजाद जे मथां रखी पुट ही इमामत जी पग तुंहिंजे हवाले ही सॼो पूर तुंहिंजे हवाले ही महाद तुंहिंजे जंग जो नाहे तुंहिंजे जंग जो महाद शाम आहे मां के वसियतूं पढ़ा मूंखे टाइम घणो लॻी वेंदो बस मां ख़त्म कयो पंहिंजो बयान वसियतूं करे मुंहिंजो मौला आयो आहे करबला जे मैदान में अल्लाह जे रिज़ा जे ख़ातिर शाम जे उन करबला जे ज़मीन ते मुसल्लो विछाईं चवनि था मक्तल निगार त उते नंढड़ी साइण मिलण आया बाबा तव्हां हाणे मां मिली हलती बाबा आख़िरी वार तोखे ॻाल्हाए रखा अल्लाह जाने पोइ छा थींदो मौला जो लॻियो फिरी आ मखनिफ वारो लिखे तो बिन मखनिफ वारो त साइण जूं बाहूं नंढियूं हूं मौला के तीर लॻल वॾा पोयां फिरी आई साइण तीर वॾा हिन बाहूं नंढियूं खबे सॼे जी पोजीशन साॻी आ ज़मीन ते सुम्ही साइण लेटियूं पाईंदी पाईंदी बाबे जे झोलीअ में आई गल में बाहूं विधई बाबा मूंखे तोखां सवाइ निंड त कान ईंदी आवाज़ अॼु राति अम्मा सां सुम्हजां बाबा अम्मा सां त असगर सुम्हंदो आहे मौला फरमायो अॼु असगर मूंसां सुम्हंदो तूं अम्मा सां सुम्हजां ये ॻाल्हियूं हलनि पयूं शिमिर खंजर फेराईंदो आयो पुछेसि तो कंहिंसां था ॻाल्हायो मौला चयो मुंहिंजी धीउ आहे सकीना
हाणे लफ़्ज़ मसाइब जो इहो आहे जेतिरा ॿुधी सघो थी छो घुराई अथई मौला चयो ॾुखे वक़्त में धीअरूं घुराए बियूं न आहिनि पाण ई ईंदियूं आहिनि तॾहिं भट्टी साहिब मरहूम चवंदो 7 पुट हुजनि न अल्लाह खां धीउ घुरंदो कर पुट मिल्कियत जा वारिस हूंदा आहिनि धीअरूं जनाज़े जूं वारिस हूंदियूं पावा 90 पार कढी धीअरूं रोंदियूं आहिनि हाणे ही ज़ालिम चए थो हिनखे तूं मोकिलींदे या मां मोकिलियां मरहूम मोहम्मद अब्बास कुमी साहब जो लफ़्ज़ पढ़ंदो हो मौला कोशिश कई त मां धीउ जूं बाहूं कढां हिकु बाह कढे थो साइण ॿी बाह थी विधे वरी ॿी बाह कढे थो साइण टी बाह थी विधे आख़िर हिन ज़ालिम उते हथ विधा जिते विझण जे लाइक़ न हाणे तव्हां रोई पिया आहियो त लफ़्ज़ मसाइब जो इहो आहे पीउ भरिसां हुसि भाउ भरिसां हुसि ख़बर न आहे अब्बास ते केतिरो एतमाद हुसि फ़रात ॾे मूं करे चई चाचा अब्बास ऐं बेबादू लाश बुलंद थी आवाज़ आहे अॼु बि हयाती वठी ॾी हां बसि तव्हां ॿुधो आहे न त इमाम खे 13 ज़रबुनि सां कुठई ख़त्म थी वई मजलिस नाई ज़रब लॻी आदम खां वठी ईसा ताईं नबी बीठा हा नाई ज़रब ते इब्राहिम अलैहिस्सलाम पुट खे चयो हल त हलऊं हिननि जी जिन्स ॿी आहे असांजी ॿी आहे 10 ज़रब लॻी मुहम्मद जो बि आवाज़ या अली तूं ॼाण तुंहिंजो लाडलो हुसैन ॼाणे 11 ज़रब लॻी अली मौला जो बि आवाज़ है ज़हरा तू जान तुझो हुसैन जाने 12 ज़रब लॻी हसन इमाम जो अम्मा तू जान तुझो हुसैन जाने हाणे मां ख़त्म कयो बयान तारीख़ लिखियो आहे 13 ज़रब हणी हणी शिमिर थकिजी पियो उते हुसैन तव्हांखे यादि कयो आहे मौला फरमाए थो मुंहिंजा शियो काश तव्हां करबला में हुजो ॾिसो हा मासगर लाइ पाणी कीअं घुरियो जॾहिं बि पाणी पियो मुंहिंजे थधी प्यास उनखे यादि रखिजो ये ॿई लफ़्ज़ रिवायतुनि में मिलनि था हाणे हुसैन अल्लामा ज़ैदी साहब चवंदो हुसैन उस बादशाह को कहते हैं जो अपने कातिल को भी मायूस न करे शिमिर चयसि मौला तुंहिंजो सर धड़ खां धार छो नथो थिए मौला चयो छो धार करनी थी इनाम मिलंदो रहे जी जागीर मिलंदी मौला चयो कोन मिलंदई तुंहिंजे नसीब में कान्हे तूं मुंहिंजो सर तो घुरी न पोइ इमाम उनखे चइबो आहे जेको कातिल खे बि मायूस न करे लफ़्ज़ इमाम जन निकिता अम्मा हाणे हटाए हथ त शिमिर पुछिस मौला कंहिंसां था ॻाल्हायो मौला चयो तूं ज़रबूं थो हणी मुंहिंजी अम्मा मुंहिंजे गल ते हथ थी ॾे अम्मा चई न मार मां हुसैन खे चकियूं पी पी पालियो हाणे चयोमांसि अम्मा हटाए हथ जेॾी महिल सर धड़ खां धार थियो न हाणे हिन सर खयो आहे हीअं साम्हूं बीठी 4 साल जी न्याणी उहा हथ ॿधी चई नथो खणणु चई त मूंखे ॾे ओ मां ईअं खणा जीअं नानो मुहम्मद खणंदो हो मां ईअं खणा जीअं अम्मा ज़हरा खणंदी अला